नाज़रीन, हैदराबाद में मेगहवाड़ बिरादरी तरफा यूनिवर्सिटी में दाख़िला वठंदड़ शागिर्दनि जे मान में ॼाणो ॾिनो वियो ऐं एंट्री टेस्ट में पोज़ीशन माणींदड़ शागिर्दनि खे वार्डन सां नवाज़ियो वियो। उन हवाले सां ॾिसूं था ही रिपोर्ट। हिते जो प्रोग्राम थियो आहे उहो मेगहवाड़ जेकी कम्यूनिटी आहे उन्हनि जे हिसाब सां थियो आहे। जेको असां हिते हैदराबाद में रहंदड़ पंहिंजी कम्यूनिटी जा माण्हू आहियूं, जेको असांजो इन्हनि जो आहे पंहिंजो मेघमलार सहकार सत जे हिसाब सां जेके स्टूडेंट जेके हींअर ताज़ो 220 में जेके सिलेक्ट थिया आहिनि लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोरो में ऐं प्लस इंजीनियरिंग यूनिवर्सिटी मेहरान यूनिवर्सिटी में या खैरपुर कैंपस या सिंध मेडिकल कॉलेज पंहिंजो कराची में, उन्हनि जे अगेंस्ट में जेको आहे न इहो हिते प्रोग्राम रखियो आहे। उन्हनि जी वेलकम पार्टी ऐं उन्हनि जी एप्रिसिएशन एवॉर्ड शील्ड उन जे लाइ असांजा जेके आहिनि वाइस चांसलर असलम मुकेली साहब भी आया हुआ। उन खां अलावा असांजा जेके टीचर जंहिं हिन मंज़िल ते असांखे पहुचायो उहे बि असां आहिनि। उन्हनि जे हथां इन्हनि खे असां एवॉर्ड शील्ड मेगहवाड़ बिरादरी जे कुझु मोज़िज़ कारोबारी ऐं रिटायर्ड उस्तादनि ऐं मोज़िज़ीन जेका रखियो आहे उहो बिरादरी जे MBBS ऐं इंजीनियरिंग साइड तां जेके पोज़ीशन खणे ज़िले जी लिस्ट में आया आहिनि, उन्हनि जे मान में उनखे एप्रिशिएट करण लाइ जेका प्रोग्राम रखियो वियो आहे त जीअं जेके ॿिया नौजवान आहिनि उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थिए ऐं उहे बि पंहिंजी महिनत कनि, जुस्तजू करे ऐं मेरिट जे बुनियाद ते जेका आहिनि पंहिंजी मंज़िल माणीनि। हिते इवेंट थी रहियो आहे जेका मेगहवाड़ कम्युनिटी जे लाइ एप्रिसिएशन एवॉर्ड रखिया विया आहिनि ऐं मां सम्झां थी त हिन क़िस्म जा प्रोग्राम असांजी उन कम्युनिटी लाइ ख़ासि तौर पे जेका वल्नरेबल कम्युनिटी आहे ऐं उहो कम्युनिटी जेका मार्जिनलाइज़ आहे, पुअर आहे, उन्हनि खे एप्रिसिएशन एवॉर्ड ॾिना वेंदा। ख़ासि करे उहे स्टूडेंट जेका डॉक्टरी पेशे में आया आहिनि ऐं इन खां अलावा जेका उहे स्टूडेंट जेका इंजीनियरिंग साइड ते असां वटि हिते आया आहिनि ऐं परे परे खां आया आहिनि, उन्हनि खे ई अवॉर्ड ॾिनो वेंदो। त मां सम्झां थी इन क़िस्म जा प्रोग्राम असांजे लाइ अहमियत बि रखनि था, ख़ासि तौर पे मेगहवाड़ कम्युनिटी लाइ। अॼु जे प्रोग्राम में मूं ॾिठो त मेगहवाड़ कम्युनिटी सां सलाड़ियल तक़रीबन हर शोबे सां लाॻापियल इन हितां जी क्रीम मौजूदु हुई। मुख़्तलिफ़ शोबनि सां हर कंहिं पंहिंजा पंहिंजा वीचार वंडिया ऐं ॾाढो मज़ो आयो ऐं ख़ुशी थी ॾिसी करे त वंस जेका कम्युनिटी वंस इट वॉज अ वेरी marginalized and underprivileged community and now it is emerging very fast.